अस्सलाम वालेकुम, मैं असलाउद्दीन हमारे सीरिया सिंधी थाट्स। हिन वीडियो के अंदर यूनिट 8 यानी इंट्रोडक्शन टू अलजेब्रा जी लास्ट एक्सरसाइज या एग्जाम्पल्स कंदासीं, यानी 8.4 एक्सरसाइज है। असांखे 1 बाय 1 असां एग्जाम्पल सॉल्व कंदासीं, समझंदासीं ऐं नेक्स्ट वीडियो के अंदर इंशाल्लाह असां 8.4 एक्सरसाइज के नीड बेसिस ते हल कंदासीं। सोचो तो स्टार्ट कयूं था पंहिंजे हिन वीडियो के। प्रीवियस वीडियोज़ के अंदर असीं बोर्ड मास पढ़ियो हुआसीं, जंहिंमें ब्रैकेट्स जो कंसेप्ट असां सम्झो हुआसीं फ्रैक्शन के अंदर। डिस्क्रिप्शन में लिंक मौजूद है, तव्हां उहो ॾिसी वठंदव। ऐं हिन जे अंदर भी साॻी हिकिड़ी कंडीशन असांखे अलजेब्रा में ॾिनी वई आहे त अलजेब्रिक जेके एक्सप्रेशन्स हुजनि उहे ब्रैकेट्स जे अंदर हुजनि। ब्रैकेट्स वारा रूल ज़ाहिरी ॻाल्हि अप्लाई थींदा। सो सभ खां पहिरियां असीं बार ब्रैकेट छॾाईंदा आहियूं, उन खां पोइ जेके पैरेंथेसिस चइबो आहे, उन खां पोइ असांजी करली ब्रैकेट हूंदी आहे, उन खां पोइ लार्ज ब्रैकेट चओ या स्क्वायर ब्रैकेट चओ। इन तरतीब सां असां हिनखे सॉल्व कंदा आहियूं, जहिड़ी तरतीब में असां वटि साम्हूं लिखियलु आहे। सो असां हलूं था पहिरें नंबर एग्जाम्पल जे तरफ़। एग्जाम्पल नंबर 1 असांखे मिलियल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे हिकु नंढी ब्रैकेट मिलियल आहे, ॿियो करली ब्रैकेट मिलियल आहे, स्क्वायर ब्रैकेट मिलियल आहे। असां सभ खां पहिरियां हिन नंढी ब्रैकेट खे स्मॉल ब्रैकेट खे छॾाईंदासीं, जंहिंखे पैरेंथेसिस बि चइबो आहे। हाणे हिनखे हल करण जो तरीक़ेकार छा आहे त असांखे ख़बर आहे त जोड़ या कट उहे दर्जा थींदा आहिनि जेके लाइक टर्म हुजनि, अनलाइक जोड़ न थींदा आहिनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन में 2 टर्म्स अहिड़ा आहिनि जेके लाइक आहिनि, असां उन्हनि खे जोड़ कंदासीं, बक़ाया अंग साॻी जॻह ते रखंदासीं। सो सिंपली असां हिन सॼी ब्रैकेट खे लाहे ईंदासीं। ॾिसो हाणे ही 6 प्लस जो आहे ऐं 2 माइनस जो आहे, त यानी असां वटि जवाबु ईंदो 4A। ऐं ही जेको अनलाइक असां साॻियो ई लाहे ईंदासीं। नेक्स्ट मूव असांजी कहिड़ी हूंदी त ॾिसूं हाणे हिन जे अंदरि जेको आहे सो कोई बि लाइक टर्म कोन्हे। असां छा कंदासीं, हीअ जेका ॿाहिरीं निशानी आहे उनखे अंदरनि सां ज़रब करे हिनखे आज़ादु कंदासीं। हिनखे सॉल्व करण जो हिकिड़ो सिंपल तरीक़ेकार आहे, हे साॻियो ई तव्हां लाहे अचो दर्जो 3B प्लस इंटू प्लस प्लस थींदो 4A साॻियो लाहे अचो, प्लस इंटू प्लस प्लस B साॻियो ई ॿाहिरि कढींदासीं। अहिड़े तरीक़े सां हीअ असांजी ब्रैकेट ख़तमु थी वई। हाणे चवंदा करली ब्रैकेट ते। हाणे करली ब्रैकेट जे अंदर भी वरी असां लाइक टर्म खे पाण में ऐड कंदासीं, अनलाइक खे उते ई रखंदासीं वापसि। सॼी ब्रैकेट साॻी लाहे ईंदासीं। हीअ 3B आहे ऐं हिते कुझु बि न, यानी 1B आहे, यानी हिते थींदो 4B प्लस 4A। हिन ब्रैकेट खे बंदि कंदासीं। साॻे ई तरीक़े सां हाणे असां वटि साॻियो ई अनलाइक टर्म्स आहिनि, वरी बि असां निशानीअ खे हिननि सां ज़रब करे हिनखे आज़ादु कंदासीं। हीअ साॻियो लाहे ईंदासीं दर्जो। हिन माइनस खे हिन प्लस सां ज़रब कंदासीं त माइनस थी वेंदो। 4B असां साॻियो लाहे ईंदासीं, प्लस इंटू माइनस माइनस 4A असां साॻियो लाहे ईंदासीं। हीअ असांजी करली ब्रैकेट बि आज़ादु थी वई। हाणे असां ॾिसंदासीं त लार्ज यानी स्क्वायर ब्रैकेट जे अंदरि असां वटि कहिड़ा लाइक आहिनि। हीअ असां वटि लाइक टर्म्स आहिनि। असां हिनखे सिंपली सॉल्व कंदासीं। ही प्लस जो आहे, ही माइनस जो आहे, त यानी प्लस या 5 ऐं माइनस या 4 वञी 1A, यानी असां ख़ाली A बचंदो ऐं माइनस 4B बचंदो। जॾहिं असां हिनखे ऐड करे आयासीं, छो त एडिशन कईसीं, ही प्लस जा हुया, ही माइनस जा हुया, त इनखे साॻे ई असां वापसि ॿाहिरि कढी लिखंदासीं A माइनस 4B। हे असांजो जवाबु आहे। छो त फर्दर हिनखे न का ॿाहिरों ब्रैकेट हुई, न को अंग हुयो, न ई ही अंदरि फर्दर सॉल्व थिए पियो, हिन जे करे असां हिनखे ॿाहिरि कढियोसीं। हीअ असांजो जवाबु आहे। सो सिंपली असां बोर्ड मास वारे अंदाज़ में ब्रैकेट्स खे सॉल्व कंदा ईंदासीं। ऐं हिन चैप्टर जे अंदरि असांखे ख़बर आहे त अलजेब्रा जो इंट्रो आहे, यानी नंढा नंढा कॉन्सेप्ट्स असांजा ऑलरेडी क्लियर आहिनि, त प्लस माइनस वग़ैरह कीअं कबी आहे, मल्टीप्लाई कीअं कबी आहे, निशाननि जी, अंगनि जी। सो असां उनखे फॉलो कंदे हिननि स्टेप्स खे सॉल्व कंदासीं। सो हलूं था असां नेक्स्ट एग्जाम्पल जे तरफ़। हिन जा ॿिया एग्जाम्पल्स बि नंढा नंढा आहिनि, जेको असां पहिरियों एग्जाम्पल कयोसीं, पर ही जेको एग्जाम्पल आहे हिकिड़ो लेंदी बि आहे ऐं उन में हिकिड़ी बार ब्रैकेट बि यूज़ थियल आहे। सो असां इनखे बि सॉल्व करे ॾिसंदासीं त बार ब्रैकेट जॾहिं अचे त असां उनखे कहिड़े तरीक़े सां सॉल्व कंदासीं। सो तव्हांजे साम्हूं दर्जो रखियो आहे ऐं असांखे ख़बर आहे त नंढी ब्रैकेट यानी स्मॉल ब्रैकेट खां अॻु में असांखे बार ब्रैकेट छॾाइणी हूंदी आहे। बार ब्रैकेट कहिड़े अंदाज़ में छॾाईंदासीं, सॼो दर्जो वापसि लाहे रखो। हाणे हिन में असां ॾिसूं था त ही ZX आहे ऐं XY आहे, यानी असांजा अनलाइक टर्म्स आहिनि, पर पोइ बि असांखे हीअ ब्रैकेट छॾाइणी आहे। त हिन जो सिंपल अंदाज़ छा आहे त तव्हां पहिरियों दर्जो साॻियो लाहे रखो, हिन जी निशानीअ खे अपोज़िट निशानी में कन्वर्ट कयो, यानी प्लस आहे त माइनस में कन्वर्ट कयो। XY साॻियो ई रखो ऐं साॻे ई तरीक़े सां नंढी ब्रैकेट जो ऐं करली ऐं पोइ उन खां पोइ स्क्वायर ब्रैकेट जो। हाणे असां बार ब्रैकेट खे छॾायासीं, उन खां पोइ हाणे असां छॾाईंदासीं स्मॉल ब्रैकेट खे। साॻे ई तरीक़े सां हिन स्मॉल ब्रैकेट जे अंदरि ॾिसंदासीं छा कोई लाइक टर्म आहे जेको असां एड या सब्ट्रैक्ट कयूं। ॾिसूं था त YZ आहे, ZX आहे, XY आहे, यानी लाइक टर्म कोई बि कोन्हे। साॻियो ई असां हिन निशानीअ खे सभिनि सां मल्टीप्लाई करे ॿाहिरि कढी ईंदासीं।
हेसि ताईं असां दर्जो साॻियो ई लाहियासीं। हाणे असां हिन निशानीअ खे हिन निशानी सां ज़र्ब कंदासीं, प्लस इंटू प्लस प्लस वाई ज़ेड साॻी लाहींदासीं, प्लस इंटू माइनस माइनस ज़ेड एक्स साॻी लाहींदासीं, प्लस इंटू माइनस माइनस एक्स वाई साॻी लाहींदासीं। हाणे असांजी जेको आहे नंढी ब्रैकेट यानी स्मॉल ब्रैकेट पैरेंथेसिस ब्रैकेट ख़तमु थी वई। असां वापसि करली ब्रैकेट जी स्क्वायर ब्रैकेट जी हिनखे बंदि कंदासीं। हाणे असां हिन खे कहिड़े तरीक़े सां हल कंदासीं त पहिरियों असां ॾिसंदासीं त अगरि के लाइक टर्म आहिनि त उन्हनि खे जोड़ कट इते ई असां करे वठूं त जीअं असांजी हीअ ब्रैकेट हल थी वञे। हाणे हे आहे प्लस ज़ेड एक्स, हीअ माइनस ज़ेड एक्स। इन जो तरीक़ेकार जो सिंपल एग्जाम्पल कीअं आहे त प्लस जा ॿ रुपया यानी ॿ रुपया तव्हां वटि हुजनि, वरी ॿ रुपया ई तव्हां ते कर्ज़ु हुजे त तव्हां छा कंदव, जॾहिं उहो कर्ज़ु अदा कंदव त जवाबु तव्हांजो जेको आहे सो कटिजी वेंदो। ईअं ई आहे त प्लस ज़ेड एक्स ऐं माइनस ज़ेड एक्स कटिजी वेंदा। असां ॾिसूं था प्लस एक्स वाई आहे ऐं माइनस एक्स वाई आहे, इहे बि हिते कटिजी वेंदा। हाणे असांखे हिन जे अंदरि कहिड़ो हिकिड़ो टर्म बचियो आहे प्लस वाई ज़ेड, उनखे असां ॿाहिरीं निशानी सां ज़र्ब करे ॿाहिरि कढंदासीं ऐं हीअ ब्रैकेट असांजी सॉल्व थी वेंदी। हिनखे असां सॼे दर्जे खे लाहींदासीं वापसि, हिन निशानीअ खे हिन निशानी सां ज़र्ब कंदासीं, प्लस इंटू माइनस माइनस वाई ज़ेड रखी करे असां स्क्वायर ब्रैकेट बंदि कंदासीं, छो त हाणे हीअ ब्रैकेट ख़तमु थी वई। हाणे हिन निशानीअ खे डायरेक्ट असां हिन सां मल्टीप्लाई न कंदासीं, ॾिसंदासीं छा अंदरियां पाण में हिकु जहिड़ा आहिनि या न आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे प्लस जो वाई ज़ेड आहे, माइनस जो वाई ज़ेड आहे, ॿई कटिजी वेंदा। हाणे जॾहिं असां ही टर्म्स पाण में कटे वियासीं त यानी हिन ई जॻह ते छा बचो, माइनस ज़ीरो, ऐं हे तव्हां साॻियो ई लाहे अचो। हाणे माइनस ज़ीरो यानी कोई बि हिन जो वैल्यू हिन सां कट न आहे, थियल इन करे हिन जो जवाबु एक्स वाई हूंदो। हीअ असांजो आंसर आहे। हाणे 8.4 एक्सरसाइज जो नेक्स्ट एग्जाम्पल आहे इवेल्युएट एंड सिंप्लीफाई एन एल्जेब्रिक एक्सप्रेशन व्हेन द वैल्यू ऑफ वेरिएबल्स इन्वॉल्व्ड आर गिवन। हिन एग्जाम्पल जे अंदरि असांखे चवे थो त जॾहिं तव्हांखे कंहिं बि वेरिएबल जो वैल्यू मिलियल हुजे त उनखे पुट करे पोइ बाद में उनखे हल कयो। उनजा असांखे एग्जाम्पल बि ॾिनल आहिनि, असां बोर्ड ते हल कंदासीं उनखे। हाणे हिकिड़ो असांखे दर्जो मिलियल आहे AB प्लस BC प्लस CA। चवे तो जेकॾहिं ए बराबरि आहे 2 जे, बी बराबरि आहे -3 जे, सी बराबरि आहे -4 जे, देन इवेल्युएट द फॉलोइंग। हाणे हेठे खे इवेल्युएट कयो, हिनखे वैल्यू पुट करिणो आहे हिन में। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॻाल्हि असांखे ख़बर आहे त जॾहिं हिन ॿिन्ही वेरिएबल्स जे विच में कुझु बि न हूंदो आहे त असां सम्झी वेंदासीं त हिते मल्टीप्लाई आहे, यानी हाणे ए जो वैल्यू रखंदासीं 2 ऐं मल्टीप्लाई जी निशानी जे बी जो वैल्यू रखंदासीं -3। हे असां ॿई जेको आहे सो हिन जॻह ते पुट करे वियासीं। उन खां पोइ हिन प्लस जी निशानीअ खे रखंदासीं, बीअ जो वैल्यू रखंदासीं -3, मल्टीप्लाई जी निशानी ॾींदासीं, वरी सीअ जो वैल्यू रखंदासीं -4। हे असां ॿई जेको आहे हिन जॻह ते पुट करे वियासीं। वरी प्लस जी निशानी ॾींदासीं CA, यानी सीअ जो वैल्यू छा आहे असां वटि -4, वरी मल्टीप्लाई जी निशानी, वरी ए जो वैल्यू 2। हाणे असां छा कंदासीं, हिननि खे मल्टीप्लाई कंदासीं, बाद में इन्हनि खे प्लस कंदासीं। निशानियूं निशानियुनि सां मल्टीप्लाई कंदासीं, अंग अंगनि सां मल्टीप्लाई कंदासीं। प्लस खे माइनस सां मल्टीप्लाई कंदासीं, माइनस ॿ टिका 6 या 2 3 6। उन खां बाद में असां छा कंदासीं, हीअ निशानी लाहे ईंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस थींदो, जेको असांखे लिखियलु आहे ऑलरेडी। मल्टीप्लाई कंदासीं अंगनि खे पाण में, त 3 चौंक 12, 3 4 12। साॻे ई तरीक़े सां असां छा कंदासीं, जॾहिं हिन निशानीअ खे हिन सां ज़र्ब कंदासीं, प्लस इंटू माइनस, माइनस जी निशानी रखंदासीं, 2 4 8 थींदो। हाणे इन निशानीअ खे तव्हां हिन तरीक़े सां बि मल्टीप्लाई करे सघो था त पहिरियों तव्हां निशानियुनि खे मल्टीप्लाई कयो, प्लस इंटू माइनस माइनस, माइनस इंटू माइनस प्लस। हाणे असां वरी हिन में बि ईअं ई कंदासीं, प्लस इंटू माइनस माइनस, माइनस इंटू प्लस माइनस। यानी तव्हां छा कयो, हिननि अंगनि खे तव्हां हिन निशानियुनि सां मल्टीप्लाई करे पोइ बाद में अंगनि खे मल्टीप्लाई कयो। इट्स अप टू यू। सो असां हिन जॻह ते पहुतासीं त -6 आहे, -8 आहे। हाणे सभ खां पहिरियां असां हिन ॿिन्ही खे सॉल्व कंदासीं त प्लस जा 12 ऐं माइनस जा 6, जवाबु ईंदो +6। ॿियो छा बचो आहे असां -8, यानी हिन जो जवाबु असां वटि छा ईंदो -2, छो त प्लस जा 6 आहिनि ऐं माइनस जा 8 आहिनि। हाणे तव्हां हिनखे इन तरीक़े सां बि हल करे सघो था त पहिरियों तव्हां भले माइनस वारा एड कयो। मिसाल हाणे -6 ऐं -8 घणा थींदा, -14, ऐं ऑलरेडी असांखे +12 मिलियल आहे, त जॾहिं कट कंदासीं माइनस जो अंग वॾो आहे, असां वटि साॻा ई 2 बचंदा। हिन तरीक़े सां बि तव्हां हिनखे सॉल्व करे सघो था। ॿियो नंबर असांखे एग्जाम्पल मिलियल आहे, सभ खां पहिरियां हिनखे इवेल्युएट कंदासीं, बीअ जी जॻह ते बीअ जो वैल्यू रखंदासीं ऐं विच ते मल्टीप्लाई जी निशानी जे सीअ जो वैल्यू रखंदासीं। उन खां बाद में हिनखे असां स्क्वायर ब्रैकेट में बंदि कंदासीं, बीअ जी जॻह ते बीअ जो वैल्यू, विच ते माइनस, ऐं सीअ जी जॻह ते सीअ जो वैल्यू।
छाजे करे त सी जे वैल्यू में ऑलरेडी माइनस आहे ऐं हिते अॻियों बि माइनस आहे, इन करे असां हिननि खे ब्रैकेट में रखंदा आहियूं त जीअं ॿई निशानियूं गॾु असां नायूं रखी सघंदा। इन करे जेको आहे सो का नंबर जी निशानी मिलियल हुजे त असां हुनखे ब्रैकेट में बंदि कंदासीं। हाणे असां चऊं था अपान में ए जी जॻह ते ए जो वैल्यू 2 रखंदासीं। हाणे असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही खे सॉल्व कंदासीं। माइनस इंटू माइनस प्लस 3 चौंक 12 एतिरो सॉल्व करे वियासीं। हाणे असां वरी हिन खे सॉल्व करण जी कोशिशि कंदासीं। हे साॻियो लाहे रखंदासीं -3, हिन निशानीअ खे जॾहिं हिन सां ज़र्ब कंदासीं माइनस इंटू माइनस प्लस 4 असां स्क्वायर ब्रैकेट में बंदि कंदासीं, अपान में साॻियो ई 2। हाणे असां ॾिसंदासीं त छा अंदरियां पाण में हल थी सघनि था। त जीअं असां इहा ब्रैकेट ख़तमु कयूं, डेफिनेटली अंदरियां हल थियनि था, छो त माइनस जो 3 ऐं प्लस जो 4, यानी अगरि मां हीउ साॻियो ई रखां प्लस 12, ॾिसो हिन ॿिन्ही जे विच में कुझु न आहे, यानी मल्टीप्लिकेशन आहे, असां मल्टीप्लाई रखंदासीं। ऐं हिन मां जवाबु छा थो असांखे मिले, -3 ऐं +4 मां हिकु जवाबु थो अचे जेको प्लस जो आहे, यानी असां सिंपली हिकु रखंदासीं, अपान में 2 ॾींदासीं। हाणे असां ॾिसूं था त 1 12 अपान में 2, हिन खे रिड्यूस कयो त 2 1 ज़ा 2, 6 2 ज़ा 12, 6 असांजो जवाबु आहे सिंपली। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां इवेल्युएशन करे ऐं उन जी सिंपल मल्टीप्लिकेशन करे या जोड़ या कट करे उनखे सॉल्व करे सघो। हिन वीडियो जे अंदरि असीं 8.4 एक्सरसाइज जा एग्जाम्पल सॉल्व कयासीं। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो जे अंदरि 8.4 एक्सरसाइज कंप्लीट सॉल्व कंदासीं गॾु जो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।